कई आहे यक़ूलूना रब्बना इग़फिर लना व लिइख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान। अल्लाह करीम फरमायो सूरह हश्र में 28 सी बारे में त जेके शख्स अजन खां बाद में अचन था रब जे हुजूर में अर्ज़ कन रब्बना इग़फिर लना, ऐ असांजा करीम रब असां खे बख्श फरमा। सुभान अल्लाह चो मोहब्बत सां असां खे बख्श कर वली इख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान, ऐं असां जे उन्हनि भाउरनि खे बि बख्श कर जेके असां खां ईमान सां हितां अॻे हलिया। वला तजअल फी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीना आमनू, ईमान वारनि जे लाइ असांजे दिलनि में खोट पैदा न कर। रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम, ऐ असांजा रब करीम बेशक तूं इंतहाई मेहरबान बाझभारो आहीं। इहा दुआ रब करीम कुरान करीम में जिक्र फरमाए करे हिन उम्मत जे लाइ इहा तसल्ली जिक्र करे छड़ी आ त अल्लाह इहा दुआ कुरान में जिक्र कई आ तंहिंजो मतलब रब खे इहा दुआ वणे थी, ऐं जॾहिं रब खे इहा दुआ इहो सवाल पसंद आहे त यकीन ॼाणियो त रब करीम इहा दुआ क़बूल बि फरमाईंदो आहे। जय रब कुरान में इहा दुआ जिक्र कई आ, उन्हनि सिफ़त उन्हनि मोमिननि जी सिफ़त कई आ, सारायो आहे उन्हनि खे जेके इहे दुआ था कनि त या रब असां खे बि बख्श कर ऐं असां जे उन्हनि भाउरनि खे बि बख्श कर जेके असां खां अॻु में ईमान सां हलिया। तंहिंजो मतलब रब करीम खे इहा दुआ पसंद आहे, पर कुरान करीम जा जेके अल्फाज़ तिलावत कया उन्हनि जे मुतालिक चंद ॻाल्हियूं अव्हां जी ख़िदमत में अर्ज़ रखंदुसि। ख़ैर जी दुआ घुरंदासीं त अल्लाह करीम फकीर मुनव्वर जे वालिदैन मरहूमैन करीमैन जे कब्रन पे रहमतूं नाज़िल फरमाए। हाणे उन्हनि अल्फाज़न जो तर्जुमो पेश कयां, उन खां पहिरीं अव्हां जी ख़िदमत में मोहब्बत वारी गुज़ारिश इहा आहे त सभई मोहब्बत ज़ौक़ ऐं शौक़ सां जीअं मौजूद आहियो ईअं बुलंद आवाज़ सां झूमी करे हबीब करीम जी बारगाह में सलात जो नज़रानो पेश कयूं। उन खां बाद में आऊं अर्ज़ कयां सभई गॾिजी करे मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि गया या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अना मोहब्बत सां बढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। चो सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बरकात कलामे मुक़द्दस में इरशाद फरमायो व वस्सैनल इंसान बिवालिदैहि हमलतहु उम्मुहु वहनन अला वहनिन व फिसालुहु फी आमैन अनिश्कुर ली व लिवालिदैका व इलैयल मसीर। सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बरकात इरशाद फरमायो असां उन्हईअ खे वालिदैन जे लाइ वसीयत कई आहे व वस्सैनल इंसान बिवालिदैहि, असां उन्हीअ जे माउ पीउ जे लाइ उन्हीअ खे वसीयत कई आहे हमलतु उम्मुहु वहनन अला वहनिन। रब करीम जी ज़ात बरकात इरशाद फरमायो
उन्हें जी अम्मड़ उन्हें के खणी हली आए पेट में कमजोरी जे मथा कमजोरी उन्हें जे वजूद ते आई जिस्म ते आई अहड़े माहौल में उन्हें जी मां उन्हें के पेट में खणी हली आए वफिसालुहु फी आमैन रब करीम जी ज़ात बरकात इरशाद फरमायो ऐ 3 साल ताईं उन्हें जे धन पिण जो टाइम आहे अनिश्कुरली वली वालिदैक व इलैयल मसीर असां जे वालिदैन जे लाइ उनखे वसीयत कई आहे त मूं रब करीम जो शुक्र कर ऐं पंहिंजे माउ पीउ जो शुक्र कर सुभान अल्लाह व इलैयल मसीर ऐं मुझे तरफ तो जो मोटण आहे अल्लाह ताला जी ज़ात बरकात इन अल्फाज़ मुबारका में खुलियल नमूने सां असां जे लाइ वालिदैन जे आदाब जो सलीक़ो सेखारियो आहे उहा 15सी पारे में सूरह बनी इसराइल में तफ़सील सां जेके अहकाम आयल आहिनि उहे असां जो अकुल आजिज़ करे छॾीनि था एतिरो त रब करीम जी ज़ात बरकात सुहिणो आदाब सेखारियो आहे हिन उम्मत खे रब करीम इस्लाम जा जेके सुहिणा तरीक़ा सेखारिया आहिनि यादि रखिजो मुस्लमान भाइरो दुनिया जे कंहिं बि मज़हब में एतिरी वालिदैन जे इकराम ऐं तकरीम जी ॻाल्हि कान कई वई आहे पर असां जेके मुस्तफ़ा करीम जे दीन जा पैरोकार आहियूं असां जेके हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत जा ताबेदार आहियूं जिन हबीब करीम जे मथां कलमो पढ़ियो आहे असां खे अहिड़ो त सुहिणो सलीक़ो सेखारियो वियो आहे एतिरा त सुहिणा आदाब सेखारिया विया आहिनि जो असां वॾे फ़ख्र सां दुनिया के इहा ॻाल्हि ॿुधाए सघूं था त जेकॾहिं वालिदैन जे लाइ सुहिणी इज़त ऐं आदाब जो जेकॾहिं सभिनी खां वधीक सुहिणो तरीक़ो जेकॾहिं सेखारियो वियो आहे त मुस्तफ़ा करीम जी उम्मत खे हिन शरीयत में सेखारियो वियो आहे सुभान अल्लाह मोहब्बत सां जो सुभान अल्लाह इहा ॻाल्हि अल्हम्दुलिल्लाह इस्लाम जी दौलत ते फ़ख्र करे असां चई सघूं था रब करीम जेको न असां खे दीन नसीब कयो सो ॾाढो प्यारो दीन अहां खे ख़बर हूंदी मगरबी मुल्कन में बाहरी दुनिया में यूरोप जा मुल्क आहिनि अमेरिका आहे ॿियनि वॾनि जेके बज़ार में ख़्वाहिश पंहिंजे पाण खे सम्झनि था त भई असां वॾी तरक़ी कई आहे असां वटि एतिरो कुझु आहे जो असीं 100 साल खां अॻिते आहियूं पोइ उन्हनि वटि तरक़ी कहिड़ी आहे वालिदैन जे लाइ तव्हांखे ॿुधायां त उहे नौजवान जेके जिन जा माउ पीउ पढ़ाई ते पहुची वञनि था पोइ उन्हनि में हालत कहिड़ी आहे उन्हनि जा हिकिड़ा ओल्ड होम्स जे नाले सां हिकिड़ा घर ठाहिया वेंदा आहिनि उन्हनि जी देखभाल रखवाली सार संभाल हुकूमत जे ज़िम्मे हूंदी आहे उन्हनि मगरबी मुल्कनि में ईअं हूंदो आहे त जेकॾहिं कंहिंजी माउ पोढ़ी थी वञे कंहिंजो पीउ पोढ़ो थी वियो या कंहिंजा माउ पीउ ॿई पोढ़ा थी वञनि पर जेके बि घर में पोढ़ा थी वञनि
उन्हनि खे वञी करे उन्हनि ओल्ड होम्स में छॾे ईंदा आहिनि जेके वॾी उमिरि वारनि जे लाइ सरकारी घर ठहियल आहिनि हुकूमत उन्हनि जी सार संभाल कंदी सालनि में उन्हनि जो बच्चो लड़ी उन्हनि ॾे कोन ईंदो ॿाहिरी दुनिया में ईअं आहे पर अल्हम्दुलिल्लाह मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिन आंदल दीन में असांखे सुहिणी ॻाल्हि इहा सेखारी वई आहे त जॾहिं न तव्हांजा माउ पीउ ॿोढ़ा थी वञनि उन टाइम ते ॾाढे बि न ॻाल्हाइजो जो उन्हनि जी दिलि खे दुख पहुचनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह कुल्लहुमा क़ौलन करीमा उन्हनि सां अहिड़ो मिठो मिठो ॻाल्हाए जो लफ्ज़ लफ्ज़ ॿुधी करे उन्हनि जी दिलि ठरंदी रहे इहो असांखे क़ुरान करीम में रब करीम सेखारियो इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन रब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो ऐ मुस्तफा करीम जा उम्मती रब करीम ई फैसलो फरमाए छॾियो आहे ख़ास तरह सां तुंहिंजा माउ पीउ ॿई या इन्हनि मां को हिकिड़ो ॿोढ़ाइप खे पहुची वञे उन टाइम ते उन्हनि खे हूं बि न चइजां ॾाढे न ॻाल्हाइजां उफ़ बि न चइजां अहिड़ो को बि लफ़्ज़ न ॻाल्हाइजां मतां उन्हनि जी दिलाज़ारी थी पवे जो हाणे जॾहिं उहे ॿोढ़ाइप खे पहुची विया आहिनि उहे जॾहिं जवान हुया तुंहिंजा चङा भला दुख उहे खणी वठंदा हुया परेशानी कान थींदी हुई केतिरो बि तूं उन्हनि खे ईज़ाई तकलीफ़ूं ॾी पर ऐ नौजवान जॾहिं उहे जवान हुया त तुंहिंजी तकलीफ़ उहे बर्दाश्त करे वठंदा हुया हाणे जॾहिं उहे ॿोढ़ाइप खे पहुता आहिनि हाणे ॾाढे न ॻाल्हाइजां तकलीफ़ उन्हनि खे न ॾिजां तूं लफ़्ज़ बि ॾाढे ॻाल्हाईंदे को तकलीफ़ वारो लफ़्ज़ ॻाल्हाईंदे उन्हनि जो जी झुरी पवंदो उन्हनि जी दिलि रंजीदा थी पवंदी केतिरा ॾींहं उहे लफ़्ज़ तुंहिंजो विसारे कोन सघंदा ऐं इन्हनि खे जेकॾहिं तो नाराज़ कयो तुंहिंजो सभु कुझु हलियो वेंदो ज़िंदगीअ जा अमल चट थी वेंदा ख़ुदा न करे जेकॾहिं तूं रब वटि नाफ़रमान लिखजी वए तुंहिंजी का बि नेकी तोखे कम कान ईंदी बचाव कजां कोशिश इहा कर त माउ पीउ ज़िंदा हुजनि त तूं रब करीम वटि फरमान बरदार बच्चो लिखियल हुजी अल्लाह करीम जे हुजूर में तुझे लाइ लफ्ज़ इहे लिखियल हुजनि त ही बार आहे वालिदैन जो फरमान बरदार आहे ख़ुदा तो ॼाणे जेकॾहिं वालिदैन जी फरमान बरदारी कयई त रब करीम इन्हनि जे सदके में तोसां अणखुट महिरबानी हबीब जे केतिरनि हदीसनि में अहिड़ा हवाला मौजूद आहिनि हज़रत अब्दुल्लाह इब्न मसऊद रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में एकड़े शख्स अची करे अर्ज कयो आहे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अय्युल अमल अफदल ऐ हबीब करीम मेहरबानी करे ॿुधायो त सभिनी खां फज़ीलत वारो अमल कहिड़ो आहे सभिनी खां वधीक शान वारो इज्जत ऐं अज़मत वारो जेको तो करीम रब खे राज़ी करे उहो अमल कहिड़ो आहे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अस्सलातु अला वक़्तिहा मदीने वारे साईं फरमायो नमाज जो टाइम खे उन्हीअ जे वक़्त अचण साईं उन्हीअ जे वक़्त ते ई नमाज पढ़ी वठी इहो अमल रब करीम खे सभिनी खां वधीक प्यारो आहे नमाज बि कोशिश कयो
उन जे वक्त में कुछ भी थी पवे कहिड़ी बि हालत हुजे पर नमाज अदा जरूर कयो। इन जे करे त क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं न पुछा थींदी अमलन जी पुछा थींदी त हदीस मुबारका में आहे बुजुर्गन भी बुधायो त पहिरई हदीस मुबारका में आहे अव्वल मा युहासबु बिही अस्सलात पहिरई जंहिंजो हिसाब कयो वेंदो उहा नमाज आहे। याद रखो हिकिड़ो ईअं सोचूं असां फर्जी तरह सां जेकर न अॼु कंहिंखे घुराए करे पुछा कजे पहिरई उन खां पुछा करे ॾे ख़बर तुंहिंजे ज़िंदगीअ जे नमाज़ुनि जो मुआमलो कीअं आहे। पोइ उन्हीअ में जेकॾहिं अल्लाह करीम रहम फरमाए जेकॾहिं उन जो जवाब पहिरें ई इम्तिहान में सुहिणो ॾेई वियो त यार नमाज़ूं त मूं पढ़ियूं बुधायो त इहो पहिरो जवाब जेकॾहिं पास थी वियो इन जो अॻिते चङाईअ जी उम्मीद रखी सघिजे थी आहे या न। ख़ुदा कंदो अॻिते जेकॾहिं किथे का कमी कोताही थी तॾहिं बि नमाज वारो मुआमलो जेकॾहिं सुहिणे तरीक़े सां हल थी वियो त रब करीम आहे पोइ महिरबानियूं करे छॾींदो। पर खुदा शल पनाह में रखे जेकॾहिं असां पहिरें ई जवाब में खुदा पनाह में रखे जेकॾहिं फांसी पियासीं ॿुधायो त अॻिते कहिड़ी उम्मीद रखिजे समझो पिया। तंहिंजे करे मुस्लमान भाउ पंहिंजी ज़िंदगीअ में इहा ॻाल्हि लाज़िम करे छॾ कोशिश करे इहा ॻाल्हि पक्की पुख्ती ज़हन में विहारे छॾ त कहिड़ी बि हालत हुजे नमाज पढ़णी समझो पिया। अल्लाह करीम सभिनी के इन ये सुहिणी ॻाल्हि ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन चओ मोहब्बत सां। आमीन आमीन। हबीब करीम फरमायो त अल्लाह के सब खां प्यारो अमल जेको अफजल अमल वो आहे पंहिंजे वक्त ते नमाज अदा करणु। वरी उन शख्स अर्ज़ कयो आहे त सुम्मा ऐ अल्लाह जा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज खां बाद में ॿियो कहिड़ो अमल अफजल आहे। ॿिए नंबर ते हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बिर्रुल वालिदैन। मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो नमाज खां बाद में अल्लाह करीम खे जेको पसंद अमल आहे जेको सभिनी खां वधीक प्यारो आहे वो आहे कंहिंजी माउ पीउ जी उन बच्चे जी ख़िदमत करणु। कंहिंखे बि रब करीम जेकॾहिं वालिदैन सां इहसान कंदे ॾिसंदो आहे उन जी ख़िदमत कंदे ॾिसंदो आहे अल्लाह करीम खे इहो अमल एतिरो त पसंद ईंदो आहे जंहिंजी का हद कान्हे का। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती अंदाज़ो त लगायो कुरान करीम में त बार बार रब करीम जिते भी वालिदैन जो जिक्र कयो आहे वालिदैन सां इहसान जो जिक्र फरमायो आहे। पंहिंजी इबादत खां फौरन बाद में ॿिए नंबर ते हुकुम कयो आहे त वालिदैन सां इहसान जो कयो आहे। पर हिन जाइ ते बि ॾिसो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पहिरो अमल अफजल नमाज आहे उहा अल्लाह जी इबादत आहे। उन खां बाद में ॿिए नंबर ते ॻाल्हि आई आहे त माउ पीउ सां इहसान जी आई आहे। केॾी वॾी ॻाल्हि आहे।
इहा गाल वरी एहड़ी या असां वट जो इनके का भी अहमियत कोन था। बिल्कुल कुरान में जिते भी वालिदैन जी गाल ॾिसंदो क़दा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन इहसान। बेशक तुझे रब ही हुक्म कयो त अल्लाह खां सवाइ कंहिंजी इबादत न करियो, ही भी हुक्म फरमायो त माउ पीउ सां इहसान करियो। जिते भी वालिदैन जो जिक्र थियो पर ही लफ्ज़ जेके मूं पढ़िया खुदा तो जाने त अरबी ग्रामर इल्मे मानी जेकॾहिं उहा केर ॼाणींदो हुजे उहो इन ॻाल्हि खे समझी सघे थो। उश्कुर ली वली वालिदैक हिक ही लफ्ज़ में हिक ही अमर में अल्लाह करीम हुक्म फरमायो आ मुंहिंजो ऐं पंहिंजे माउ पीउ जो शुक्र कर। सुभान अल्लाह चओ मोहब्बत सां अल्लाह जो शुक्र कर। ये न त उश्कुर ली वश्कुर लिवालिदैक बिन अमरन सां जेकॾहिं अलॻि अलॻि हुकुम थे हा ईअं कोन थियो आहे पर हिकु ई लफ़्ज़ शुक्र जो आयो आहे मुंहिंजो ऐं पंहिंजे माउ पीउ जो शुक्र कर। इन जे करे त हकीकी खालिक रब करीम आहे पर जंहिं जाइ ते तुंहिंजो जिस्म सहंदो आहे जंहिं मां वजूद तुंहिंजो दुनिया जहान में ईंदो आहे जिन जे ज़रिए अल्लाह करीम तोखे ख़ल्क़े दुनिया में आणींदो आहे उहे तुंहिंजा माउ ऐं पीउ आहिनि। सुभान अल्लाह चओ। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां भी पुछा कई वई। हजरत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत आहे हिकड़े शख्स हबीब करीम खां पुछा कई आहे ऐ अल्लाह जा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केर आहे मुंहिंजी सुहबत जो वधीक हक़दार केर आहे कंहिं वटि मां वेंदो करियां उन सां वञी करे कचहरी कंदो कयां उन जी ख़िदमत में वञी करे वेहंदो कयां उन सां जेका बि इहसान वारी भलाई वारी ॻाल्हि आहे कंहिं वटि वञी करे वेहंदो करियां। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में अर्ज़ करे थो केर आहे मुझे हुस्ने सुहबत जो कैसा वञी करे वेही करे कचहरी कयां। हबीब करीम फरमायो त उम्मुक जेका सभिनी खां वधीक तुंहिंजे कचहरीअ जी सुहबत जी हक़दार आहे उहा तुंहिंजी अम्मड़ साण आहे। अर्ज़ कई त सुम्म मन ॿिए नंबर ते हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त सुम्म उम्म वरी ॿिए नंबर ते तुंहिंजी मां। सुम्म मन या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम टे नंबर ते केर? हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उम्मुक तुंहिंजी अम्मा। टे दर्जा खिदमत जा पहिरिया अम्बर जा आहिनि। सुम्म मन या रसूल अल्लाह चौथे नंबर ते भला केर हक़दार? हबीब करीम फरमायो त अबूक हाणे तुंहिंजो पीउ। समझो पिया छाजे करे पहिरा टे दर्जा छाजे करे अम्बर जा आहिनि इन जे करे रब करीम जी ज़ात बरकात जेको इरशाद फरमायो आहे हमलतु उम्मुहु कुरहन अला हमलतु उम्मुहु वहनन अला वहन। रब करीम जी ज़ात बरकात इरशाद फरमायो पहिरो
उन्हीं जी मां जेका उन्हीं के पेट में खणी हली आहे उन्हीं जो कीअं वजूद ठहियो आहे इहा ॻाल्हि सवली कान्हे का उहा फ़क़ति उन्हीं जो एहसास कंहिं अमड़ खे ई हूंदो केतिरी तकलीफ़ थींदी आहे जॾहिं बच्चो पेट में आहे उन्हीं टाइम ते उन्हीं जा ॾींहं उन्हीं जूं रातियूं कीअं गुज़रंदियूं आहिनि इहा अमड़ खे ई अंदाज़ो हूंदो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतीयो केतिरी उन्हीं खे तकलीफ़ ईंदी आहे साह खणण बि उन्हीं जो सवलो कोन हूंदो आहे रब करीम जॾहिं क़ुरान करीम में इरशाद फरमायो त तकलीफ़ ते कमज़ोरीअ जे मथां कमज़ोरी उन्हीं खे ईंदी आहे इन हालत में उहा तोखे पेट में खणी हली आहे पहिरों दर्जो इहो आहे जॾहिं अमड़ पेट में ॿार खे खणी हलंदी आहे इहा इंतिहाई तकलीफ़ वारो टाइम आहे ॾुखियो मरहलो आहे उन्हीअ खां बाद में ॿियो दर्जो वरी माउ जो इन्हीअ जे करे आहे जॾहिं ॿार खे ॼणींदी आहे ववदअतहु कुरहा रब करीम इरशाद फरमायो उन्हीअ खे ॼणींदी बि इंतिहाई तकलीफ़ में आहे उहो मरहलो बि उहा ई ॼाणे थी तंहिंजे करे ॿियो मरहलो बि ख़िदमत जो अमल जो आहे उन्हीअ खां बाद में हबीब करीम फरमायो जेको टियों मरहलो आहे धन्य प्यारण वारो इहा बि ॻाल्हि सवली कान्हे का तंहिंजे करे ये टे मरहला इब्तिदाई ॾुखिया आहिनि तंहिंजे करे ख़िदमत वारा टे दर्जा पहिरा बि अमड़ जो ई हक़ आहे उन्हीं जी ख़िदमत में वञी वे वरी ॿियो दर्जो बि महबूब फरमायो त अमड़ ॿियो दर्जो उहो बि अमड़ चौथे दर्जे में पीउ आहे ख़िदमत में हबीब जा प्यारा उम्मतीयो अमड़ वाकई अमड़ तंहिंजे करे क़ुरान करीम में बि मोमिन जो त माशाअल्लाह हर मामलो सुभान अल्लाह जेकॾहिं मुस्लमान आहिनि उन्हनि जे लाइ त एहसान भलायूं जेके ज़िक्र थियल आहिनि से अणखुट आहिनि पर क़ुरान करीम में अल्लाह करीम फरमायो वइन जाहदाक अला अन तुशरिक बी मा लैस लक बिही इल्म फला तुतिअहुमा जेकॾहिं न तुंहिंजा माउ पीउ तोखे मूं सां कंहिं ॻाल्हि खे शरीक करण जे लाइ ज़ोर भरी इहा ॻाल्हि उन्हनि जी न मञजांइ सम्झो पिया जेकॾहिं माउ पीउ माज़अल्लाह कुफ्र जे लाइ चवनि इहा ॻाल्हि कान्हे का मञणी पर इन जे बावजूद बि अल्लाह करीम फरमायो वसाहिबहुमा फिद दुनिया मअरूफन सुभान अल्लाह सुभान अल्लाह कोई भी भले तुंहिंजा माउ पीउ काफ़िर बि आहिनि उन्हनि जो शिर्क में चयो न मञजांइ इन जे बावजूद बि दुनिया में उन्हनि सां सुहिणाई कॾहिं छॾिजांइ न केॾी वॾी ॻाल्हि कोई भी दुनिया में उन्हनि सां सुहिणाई कंदो रहिजांइ रब शल पनाह में रखे भले कंहिंजा माउ पीउ कुफ्र ते बि आहिनि पर पोइ बि उन्हनि वटि वञण कॾहिं उन्हनि जी ख़िदमत में का शइ वठी वञण इस्लाम ॾिसो न केॾी न सुहिणाई सेखारी आहे अहिड़ी हालत में भी माउ पीउ खे तकलीफ़ कान्हे का ॾियणी तॾहिं बि हज़रत अबू हुरैरा साईं आयो न रसूलुल्लाह जी बारगाह अर्ज़ कई त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमड़ आहे माउ छा कयां अञा उहा कुफ्र वारी हालत में आहे ऐं महबूब कॾहिं कॾहिं वरी ॻाल्हाईंदी बि आहे इस्लाम जे ख़िलाफ़ उहो बि मूंखे ॿुधणो थो पए छा कयां ऐं अमड़ आहे कुझु करे बि नथो सघिजे
ऐ महबूब हाणे मेहरबानी इहा कयो इस्लाम त सोहणाई पंहिंजी सेखारे थो पर मूंखां इहा ॻाल्हि बर्दाश्त थिए कान थी जो आऊं हुजां ऐं कॾहिं अव्हां जे लाइ चवे या इस्लाम जे लाइ का ॻाल्हि करे उहा आऊं बर्दाश्त न करे सघां तंहिंजे करे महिरबानी कयो हथ रहमत जा खणो त रब उनखे ईमान जी दौलत अता करे छॾे सुभान अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरी त या रब करीम अबू हुरैरा जी अम्मड़ के इस्लाम सां सरफराज फरमा महबूब जी दुआ खण जी बस हथ खण जी देर हुई हबीब करीम मुस्तफा करीम जी दुआ कदे रद्द कोन फरमाईंदो चो सुभान अल्लाह आला हज़रत फरमाए इजाबत का सेहरा इनायत का जोड़ा दुल्हन बन के निकली दुआए मोहम्मद इजाबत ने झुक कर गले से लगाया बड़ी नाज से जब दुआए मोहम्मद हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरी आए हजरत अबू हुरैरा साईं उछो आए दरबार मां भजे तो वनी करे घर पहुंचा निसात सही मदीने वाले साईं जी दुआ जो असर केतरो जल्दी थो थे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो सहाबी सैयदना अबू हुरैरा रदियल्लाहु ताला अन्हु उताई उठी करे ढोलंदो घर आयो आहे दरवाजे ते अची करे पहुतो आहे अजीब ॻाल्हि आहे अबू हुरैरा ढोल लगाई आहे तमाम ॾिसां त केतिरो महबूब जी दुआ जल्दी थी असर करे पर अबू हुरैरा अञा घर कोन पहुतो आहे ढोलंदो मदीने वारे साईं जी दुआ अर्श अज़ीम खां मथे वञी करे असर बि उनजो जो अबू हुरैरा जे घर पहुची वियो आहे सुभान अल्लाह दरवाज़ो बंद अबू हुरैरा साईं जी दरवाज़ो खड़कायो केर आहे अर्ज़ कई त अम्मा अबू हुरैरा अमर साईं थी फरमाए तरस विझी वठां पाक थिया त पोइ मूंखे मुस्तफा करीम जो कलमो पढ़ा सुभान अल्लाह हबीब जा प्यारा उम्मती अर्ज करण जी ॻाल्हि इहा आहे मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केतिरनि सहाबा सगोरन खे जेके जिहाद जे लाइ बि तयार हुजनि उन्हनि खे बि हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाईंदा हुया हिकिड़े अर्ज़ कयो त अची या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजो शौक़ आहे त मां जिहाद कयां तलवार खणी करे मैदान में वञी करे विढ़ा पर ऐ अल्लाह जा हबीब करीम कमज़ोर आहियां इन में माली कमजोरी आहे घोड़ो मूं वटि कोन्हे को जंहिंसां जिहाद वञी करे कयां तलवार मूं वटि कान्हे का ज़िरह रखण जी ताक़त कान्हे का मैदान जे लाइ जेको जंगी साज़ो सामान हुजे उहो मूं वटि कोन्हे को ऐ अल्लाह जा हबीब करीम इन्ही जे करे परेशान आहियां मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दे ख़बर तुझा माउ पीउ ज़िंदा आहिनि अर्ज़ कई त हाओ या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हबीब करीम फरमायो फजाहिद फीहिमा वञी करे उन्हनि जी ख़िदमत कर इहो ई तुंहिंजो अल्लाह ऐं रसूल जी राह में जिहाद आहे माउ पीउ जी ख़िदमत कर
जिहाद तो जो ही हो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती यो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत अब्दुल्लाह इब्ने उमर रदियल्लाहु ताला अन्हुमा खे हिकड़ो भेरो फरमायो त ऐ इब्ने उमर तोखे हिकड़ी गाल बुधाया जी या रसूल अल्लाह पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो हिकड़ो शख्स आहे जेको यमन जे वफदन में गड ईंदो किथां ईंदो यमन खां ईंदो कंहिं वफद में कंहिं काफिले में अचे ऐं करन खां हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ऐ इब्ने उमर उन्हीअ खे बग हूंदी बग जी बीमारी जेका थींदी आहे बरस इहा उन्हीअ खे आहे पर फक़द बरिअ मिन्हु इल्ला मौदिअ दिरहम हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन्हीअ बग खां रब करीम उनखे शिफा ॾेई छॾी बाक़ी वो एतिरो दिरहम जेतिरो टिको आहे उहो बचो आहे उन जे जिस्म ते बाक़ी अल्लाह करीम उन बीमारीअ खां उनखे शिफा ॾेई छॾी ईंदो तव्हां वटि यमन खां हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन्हीअ जी अमड़ आहे ऐं इहो पंहिंजे अमड़ जो फरमान बरदार पुट आहे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो एतिरो त फरमान बरदार आहे रब करीम खे उन्हीअ जी हा चङाई एतिरी त पसंदि अची वई आहे लौ अक़सम अलल्लाहि लअबरहु हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो एतिरो त रब करीम खे प्यारो आहे पंहिंजी अमड़ जी ख़िदमत जे करे ओ अमड़ जो फरमान बरदार आहे पर मुस्तफा करीम फरमायो जेकॾहिं पंहिंजे रब जे मथां कसम खणी करे का ॻाल्हि करे जेकॾहिं कसम खणी करे चवे अल्लाह जो कसम आहे अॼु मींहुं वसंदो मदीने वारे साईं फरमायो त रब करीम उन जे कसम खे ज़रूर पूरो कंदो एॾो रब खे प्यारो कसम खणे कई भी ॻाल्हि थियण जे लाइ जेकॾहिं ॻाल्हि करे विझे हबीब करीम फरमायो त अल्लाह हुन जो कसम ज़रूर पूरो कंदो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो यब्न उमर इन इस्तताअत अन यगफिर लक फफअल ऐ इब्ने उमर जेकॾहिं इहा ताक़त तूं रखी थो किथे बि उन्हीअ सां मिली उन खां दुआ घुराई उहो तुंहिंजे लाइ बख़्शिश जी दुआ घुरे ऐ इब्ने उमर जेकॾहिं इएं करे सघी थो त ज़रूर कजा छा था सम्झो हाणे जेको ॿुधे पियो उहो मदीने वारे जो जलील कदर सहाबी समझो पिया हजरत फारूक आजम जो फर्जंद हजरत अब्दुल्लाह इब्ने उमर जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो डायरेक्ट बिला वास्ता शागिर्द ऐं महबूब उनखे छा पिया हुकुम कनि उन्हीअ जे लाइ जंहिं महबूब जी ज़ियारत कान कई समझो पिया जेको ताबई ऐं ताबईन जो सरदार खणी चइजे सभिनी में शान वारो वो हजरत उवैस करन सुभान अल्लाह
सुभान अल्लाह चओ। सुभान अल्लाह। मदीने वारे साईं फरमाए यमन खां ईंदो करन खां उन जे जिस्म से बग हुई पर अल्लाह उनखे शिफा ॾेई छॾी आहे। उहो माउ जो फरमान बरदार आहे। इब्न उमर जेकॾहिं एतिरी ताक़त तूं रखी सघीं थो जो वञी करे उन खां पंहिंजे लाइ बख़्शिश जी दुआ घुराई त पोइ वञजां इहा दुआ घुराए। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हीअ पंहिंजे प्यारे उम्मतीअ खे मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे एतिरी त इज़त अता कई आहे, एतिरो त रब करीम जो ऐं महबूब जो प्यारो आहे जो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उमर फारूक सैयदना अली अल मुर्तज़ा हैदर कर्रार रज़ियल्लाहु ताला अन्हु के सदे करे फरमायो त ऐ मुंहिंजा सहाबियो ही बहरान मुंहिंजो तव्हां वटि अमानत आहे। इहो बहरान जॾहिं मां मिसाल करे वञा ही बहरान मुंहिंजो खणी वञिजो, ओवेसे करनीअ सां वञी करे मिलजो। ही बहरान मुंहिंजो उन्हीअ खे ॾिजो ऐं मुंहिंजा सहाबियो उनखे वञी करे चइजो त मूं मुस्तफा जी उम्मत जे लाइ बख़्शिश जी दुआ घुरे। नारे तकबीर, अल्लाहु अकबर, नारे रिसालत, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तकबीर, हक चार नारे हैदरी, या अली अल मुर्तज़ा, नारे पीर, या गौसे आज़म, नारे विलायत। हे पगार अंदाज़ो लगायो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबन खे मोकिलियो त मुंहिंजो बहरान उनखे वञी करे ॾिजो ऐं उन खां मुंहिंजी उम्मत जे लाइ दुआ घुराइजो। जॾहिं न पुछा करे वञी करे ई भलारा सहाबी वञी उन ताईं पहुता, लिकियल बांध पंहिंजे पाण खे केतिरो लिकायई जंहिंजी हद कान्हे का। पोइ जॾहिं न उन ताईं सहाबी सॻोरा पहुता त उन सवाल हिननि खां पुछो सहाबन खां, ॿियो ख़बर तव्हां महबूब जी ज़ियारत कई? सुभान अल्लाह चओ। सुभान अल्लाह। रसूलुल्लाह जी अहां ज़ियारत कई? सहाबन अर्ज़ कयो त हाओ असां महबूब जी ज़ियारत कई। अल्लाहु अकबर, खुदा जो कसम जिन हबीब जी ज़ियारत कई उन्हनि महबूब जो शान ॿुधायो, हबीब जूं सुहिणियूं सुहिणियूं सिफ़तूं साराह करे ॿुधाई। कंहिं चयो त महबूब एतिरो सुहिणो हुयो जो चोॾीअ जे चंड जी जाइ कान्हे। कंहिं चयो महबूब एतिरो सुहिणो हुयो जो ॾिसंदा हुयासीं त ॼण त सिज हबीब जे चेहरे में पियो हले। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह चओ। कंहिं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सरापा जो कहिड़े अंदाज़ सां ज़िक्र कयो आहे, कंहिं कहिड़े अंदाज़ सां। हज़रत उम्मे माबद रज़ियल्लाहु ताला अन्हा उहा अम्मड़ जंहिं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान ॿुधायो आहे, हदीसूं भरियूं पयूं आहिनि। जॾहिं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत कई आहे, मक्के पाक खां हिजरत करे मदीने वारा साईं हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु सां, हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु सां गॾु जॾहिं मदीने तय्यबा अची रहिया आहिनि, हज़रत अबू बकर सिद्दीक़ अची करे हिकिड़ो ख़ीमो आहे का इहे छतरिया उन जाइ ते अची करे अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु पुछा कई आहे। उते हिकिड़ी अम्मड़ वॾी उमिरि वारी वेठी आहे, मेहमान नवाज़ आहे।
अॻ में जेको बि ईंदो आहे त उन जी ख़िदमत उन घर में थींदी आहे खाधे पीते जो बंदोबस्त थियल हूंदो आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ आयो आहे 4 ॼणा इन सफ़र में आहिनि हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु ऐं हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो गुलाम ऐं चौथो शख्स ॿियो आहे जेको जंहिंजो रस्तो ॾिठल हुयो उहो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन काफ़िले में गॾु हुयो हज़रत अबू बकर सिद्दीक़ उन झूपड़ीअ में आयो आहे अची करे पुछा करे थो त अम्मा ॾे ख़बर कुझु खाइण जे लाइ आहे खीर हुजे पीअण जे लाइ ॿी का शइ खाइण जे लाइ हुजे उहा औरत चई रही आहे ॿी त का बि शइ कान्हे का ॿाहिरि ॾुकर वारी सूरत आहे किथे साओ गाह वग़ैरह कोन्हे को तंहिंजे करे जेके बि बकरियूं मौजूं आहिनि उहे बि ॿाहिरि मुड़ुस काहे वियो आहे चारण जे लाइ घर में कुझु बि कोन्हे को हिकिड़ी बकरी बीमार नज़र आई आहे बिल्कुलु हद आहे इन्हीअ जे करे उहा सफ़र में बि वञी कान सघी आहे उन्हनि ॿिनि बकरियुनि सां गॾु वञी कान सघी उन्हीअ जे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अम्मड़ खे चओ जेकॾहिं इजाज़त ॾे त असां इन्हीअ बकरीअ मां खीर ॾुही वठूं सुभान अल्लाह महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछा कराई उन अम्मड़ चयो अजीब ॻाल्हि आहे असांखे सम्झ में नथो अचे त इन मां खीर कीअं निकिरंदो जेका हॾनि जी मूड़ी आहे हलण जी ताक़त इन में कान्हे का खीर इन में किथां हूंदो इन जे करे त माल सां गॾु बि कान वई आहे मदीने वारे साईं फरमायो त इजाज़त ॾे खीर ॾुहण असांजो कमु सुभान अल्लाह महबूब करीम पुछा कराई इजाज़त मिली मदीने वारे साईं फरमायो पाण उन जे थणनि ते उन जी पुठीअ ते हथ घुमायो फरमायो त अम्मा थाम हुजे त खणी चौरी हुई वॾी जेका खणी आई हदीस मुबारका में आहे त एतिरो उनखे ॾुधो वियो जो उन चौरीअ जे कन्ननि ताईं खीर उछली आहे उन जे जिस्म ते गोश्त वरियो थण भरजी आया खीर जा चौरी भरजी वई खीर जी महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन अम्मड़ के उम्मे महबद के पाण करीमन फरमायो पीओ न ॿियनि खे प्यारिया पाण वापराया वरी ॾुधां वरी थाम भरजी वियो जेके घर जा थाम हुया उहे भरजी विया शाम जो जॾहिं न ॿियूं बकरियूं उम्मे माबद जो मुड़ुस काहे आयो ऐं चई त एतिरो खीर को नज़र कोन थो अचे जीअं आयो आहे त उम्मे माबद सगोरीअ ॿुधायो त घर जा थाम सभई अॻे खीर सां भरिया सुभान अल्लाह सीरत जे किताबनि में ईंदो आहे उहा अम्मड़ साइण जॾहिं हुन अबू माबद पुछा कई आहे त ॾे ख़बर ई खीर किथां आयो आहे परेशान थी वियो ही खीर किथां आयो आहे चवण लॻी आहे त हिकिड़ो जवान हुयो सुहिणो नौजवान आहे उहो आयो उन अची करे हीअ बकरी पाण वारी ॾुही करे इन्हीअ मां खीर कढियो आहे हैरान थी वियो
बुधाए त सही वो केर हुयो रे सरापा की हुई उन्हें जू वसू कहिड़ी हुयूं बुधाए त सही बीबी उम्मे माबद रज़ियल्लाहु ताला अन्हा खुदा तो जाने सीरत निगार जेके भी आया है उन्हें औरत जे लफ्ज़न उन के हैरान करे छडियो हिकड़ी बहराड़ी जी औरत आहे खबर ना है पढ़ल भी आहे अलाए न पर जेका सरापा महबूब जी उन बयान कई आहे हबीब करीम जो हुलियो मुबारक जेको जिक्र कयो आ महबूब जे खदो खाल कदम मुबारक जी भिरुन जी महबूब जे नेणन जी मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुहारी मुबारक जे हर एक उज़्व जो जेको अमर बयान कयो एहड़ी त सोहणी गाल कई आहे जो दुनिया जो अकुल हैरान आहे सुभान अल्लाह जी हजरत पीर मेहर अली शाह साहिब गाल कई आहे तेरी सूरत नू मैं जाना खा के जाने जहाना खा सच आका तेरा दी शाना खा जिसे शान तो शाना सब बनिया सुभान अल्लाह मा अजमल सना मुश्ताक किया किथे जाड़िया सला शरी मोहब्बत संभळायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम सुबह मोहब्बत संग जी बढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह चो सुभान अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो अर्ज पे कयम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जिन दिठो हबीब जी सरापा सू है सूरत जी गाल तक गडी आहे पर खुदा जो कसम आहे अज भी जे कदे दुनिया वेही करे महबूब जा सोहना अखलाक रुगो पढ़े बुधे तो खे खबर पइजी दी त मुस्तफा करीम कीअं न दुनिया जहान के सोहणन अखलाकन में कैद करे छडियो दुनिया महबूब जी गिरवीदा कीअं थी वहां के बुधाया हिकड़े भेरे मदीने तैयबा जी सरजमीन ते महबूब करीम जी बारगाह में कैदी बनु तई कबीले जा कैदी सहाबी सगोरा व्या जंग ते जिहाद ते महबूब जे सहाबन जो कम रात दी है इहो हुयो पंहिंजे मकसद जे लाइ कोन हलंदा हुया पर महबूब जे सहाबन जो कम इहो ही हूंदो हुयो त वञी करे हबीब करीम जो दीन परे परे ताईं पहुचाए जे माण्हुनि ताईं कहिड़े बि हालत में हबीब करीम जो इहो आंदल दीन पहुचे हक़ जे कलमे बुलंद करण जे लाइ उड़ंदा रहंदा हुया सफ़र कंदा रहंदा हुया पोइ जेकॾहिं के माण्हू मुखालिफ़ आया
उन्हनि जिन दीन जे लाइ कुझु बुरो सोचियो आहे त उन्हनि सां बि मुक़ाबिलो थी वेंदो हुयो त सहाबी पोइ ते कोन हटंदा हुया। बनु तय कबीलो हुयो, सहाबी सगोरा उन्हीअ पासे विया, उतां ही जा माण्हू उते हमलो करे उन्हनि सां मुक़ाबिलो थी पियो। वो के माण्हू लिखी भॼी विया, सामान पंहिंजा छॾे विया। सहाबी सगोरा बाक़ी जेके रहंदड़ हुया उन्हनि खे क़ैद करे वठी आया, सामान बि खणी आया, गनीमत जो माल खणी आया। रसूलुल्लाह जी बारगाह में अची करे मदीने तय्यबा में कैदी अची महबूब जे साम्हूं पेश थिया। समझी वियो ॻाल्हि? कैदी जी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में पेश कया विया। उन्हनि में ॿिया त हुया खोड़ कैदी, हिकिड़ी नौजवान औरत आहे इंतहाई हसीन, जो दुनिया उन्ही जे हुस्न ते हैरान हुजे ऐं ॻाल्हाइण बि अहिड़ो कमाल जो जंहिंजी का हद कान्हे का। सहाबी सगोरा कैदियुनि खे रसूलुल्लाह जी बारगाह में वठी आया। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में उहा औरत थी अर्ज़ करे त ऐ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां हिकिड़े सखी मर्द जी न्याणी आहियां। सुभान अल्लाह चओ। अर्ज़ कई त या रसूल अल्लाह, मुंहिंजो पीउ सखी मर्द हुयो, मां उन्हीअ जी न्याणी आहियां। मुंहिंजो पीउ त जहान छॾे वियो ऐं जेको मूंखे संभालींदड़ हुयो उहो भॼी वियो, शाम जे मुल्क ॾे हलियो वियो आहे। इन्हनि अव्हां जी फौज जे हमले में उहो भॼी वियो। अॻुवाट हुनखे जीअं ख़बर पई उहो क़ौम खे संभालींदो हुयो, उहो भॼी वियो। हाणे मां आहियां अकेली रही। पर ऐ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सखी मर्द जी न्याणी आहियां। मुंहिंजो पीउ छा कंदो हुयो? जो बुखारनि खे मानी खाराईंदो हुयो, उघाड़नि खे कपड़ा ढकाईंदो हुयो, जेके बान्हा कैद हूंदा हुया उन्हनि खे आज़ाद कराईंदो हुयो, पैसा ॾेई करे उन्हनि जी मदद कंदो हुयो। हबीब करीम फरमायो, इहे जेके बि ॻाल्हियूं करी पई इहे त इस्लाम जूं सुहिणायूं आहिनि, इहे सिफ़तूं त मोमिन वारियूं आहिनि। ॿुधाए त केरु हुयो तुंहिंजो पीउ? उहा अर्ज़ करे थी त ऐ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आऊं हातिम ताई जी धी आहियां। ॿुधल अथव हातिम ताई? चइबो भई फिलाणो त भई मुड़स सको हातिम ताई, सखी मर्द। हातिम ताई सखावत में मशहूर हुयो। अर्ज़ कई त या रसूल अल्लाह, हातिम जी धी आहियां। हबीब करीम फरमायो, बहरहाल मोमिनन वारियूं सिफ़तूं आहिनि। हाणे सखी मर्द हुयो, तंहिंजे करे हबीब करीम फरमायो त ए सहाबियो, सखी मर्द जी न्याणीअ, तंहिंजे करे अहिड़े सखी जी न्याणीअ खे क़ैद रखण सुठो कोन्हे को। हबीब करीम फरमायो त हिन जा रस्सा खोलियो, हिन खे आज़ाद कयो। सुभान अल्लाह चओ। उनखे आज़ाद कयो वियो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में इहा न्याणी वरी अञा चई रही आहे त ऐ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम,
छा मां अकेली आज़ाद आहियां या मूसा गॾ जेका मुंहिंजी क़ौम आहे उन्हीअ जे लाइ जेका ॻाल्हि मां फरमाई आहे चई आहे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अञा वधीक महिरबानीअ जी दरख़्वास्त करण लॻी आहे त सखी मर्द जी न्याणी हुजण जे करे मूंखे त आज़ाद कयो था पर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा अञा बि वधीक महिरबानी कंदो मुंहिंजी क़ौम खे बि आज़ाद कयो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ए सहाबीओ इन्हीअ न्याणीअ जी इज़त जे करे ऐं इन्हीअ जे पीउ जी इज़त जे करे इन जी सॼी क़ौम खे आज़ाद कयो सुभान अल्लाह जॾहिं न उन न्याणीअ एॾी वॾी ॻाल्हि ॾिठी अच्छा पाण करीम ने इते हिकिड़ी ॻाल्हि फरमाई तवज्जो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िम्न में हिकिड़ी ॻाल्हि अची वञे थी अल्लाहु अकबर पर वॾी ईअं सम्झो त असांजे लाइ सॼी उम्मत जे लाइ हुरन जी जमायत जे लाइ इहा ॻाल्हि ॾाढी सिखण ज़रूरी बेशक मदीने वारे साईं इन्हीअ जाइ ते हिकिड़ी ॻाल्हि फरमाई दंग थी जॾहिं न उन न्याणीअ खे पाण करीमन आज़ाद कयो ऐं उन जी क़ौम सॼी आज़ाद करे छॾियाऊं इन जाइ ते पाण करीमन फरमायो त इरहमू अला सलासत पाण करीमन फरमायो त टिनि माण्हुनि ते रहम कंदा कयो घणनि ते टिनि माण्हुनि ते रहम कंदा कयो यादि रखिजो कहिड़ा टे माण्हू कुर्बान वञा सय्यदे आलम जी ज़ात हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको वॾो इज़त वारो हुयो पर हाणे कंहिं सबब जे करे उहो उन इज़त वारे मक़ाम तां हेठि लही आयो आहे मदीने वारे साईं फरमायो त उन ते रहम कंदा कयो समझो पिया जेको इज़त वारे मनसब ते हुयो पर उतां ही कंहिं सबब जे करे हेठि अची वियो हबीब फरमायो त उन ते रहम कयो ॿियो मदीने वारे साईं फरमायो त जेको वॾो शाहूकार हुयो पर हाणे कंहिं सबब जे करे मिस्कीन थी वियो वक्त बदलजंदा रहंदा आहिनि हबीब फरमायो त वॾो गनी हुयो शाहूकार हुयो पर हाणे उन जो उहो हाल कोन्हे को हाणे मिस्कीन थी वियो आहे सन्यो थी वियो आहे हबीब फरमायो त इन ते रहम कंदा कयो टियों मदीने वारे साईं फरमायो त को आलिम जेको जाहिलन जे विच में अची करे फाथो हुजे मदीने वारे साईं फरमायो त उन आलिम ते बि रहम कंदा कयो केॾी वॾी ॻाल्हि पूरी उम्मत जे लाइ फिक्र जी ॻाल्हि आहे ऐं हुर जमायत जे लाइ ख़ुसूसन सय्यदे आलम जो इहो फरमान मुबारक सोच ऐं समझ जे लाइ वॾो निशान आहे त मदीने वारे साईं फरमायो आहे कंहिं इज़त वारे खे जेकॾहिं ज़िलत में ॾिसो उन ते रहम कयो कंहिं शाहूकार खे जेकॾहिं हींअर मिस्कीनी हाल में ॾिसो उन ते रहम कयो कंहिं आलिम खे जेकॾहिं जाहिलनि जे विच में फाथल ॾिसो था उन ते रहम कंदा कयो हबीब करीम इहे गुफ्ता मुबारक फरमाए बस कया
हातिम ताई जी न्याणी के एड़ो दिल में धक लगो चवण लगी अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्नका रसूलुल्लाह। सुभान अल्लाह सुभान अल्लाह चो सुभान अल्लाह। मां शाहिदी थी ॾियां त अल्लाह खां सवाइ केरु बि इबादत जो लाइक़ नाहे ऐं मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां हीअ बि शाहिदी थी ॾियां त तूं मुहम्मद करीम अल्लाह जो सचो रसूल आहीं। कुर्बान वञा मदीने वारे जे सुहिणनि अखलाकनि तां एदी हबीब करीम करम नवाज़ी फरमाई इन औरत के आजाद करे छॾियो आहे। इन बनी तय जी सॼी कौम खे आजाद कयो आहे। जॾहिं हातिम ताई जी धी जॾहिं कलमो पढ़ियो आहे जेका बि पुठियां कौम के दिन जी बीठल हुई सभिनी हिक ई आवाज़ में पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अञा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हाणे जॾहिं ही सभई मुस्लमान थी विया आहिनि हाणे हीअं कयो इन्हनि जो जेको सामान गनीमत जो जेके सहाबी खणी आया आहिनि हबीब करीम फरमायो इहो सामान इन्हनि खे वापसि कयो इन न्याणीअ जे लाइ कजाओ तैयार कयो सीगारे तैयार करे वॾे शान ऐं शौक़त सां इन खे पंहिंजी क़ौम ॾे वापसि मोकिलियो। उहा न्याणी थी चवे ऐं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजा जेके पोइते माण्हू रहिया आहिनि उहे अञा ताईं जबलनि में लिकियल आहिनि जिन जूं मायूं हिते क़ैद थी आयूं आहिनि नंढड़ा ॿार उन्हनि जाइ ते खॼी आया आहिनि उहे पाण अञा जबलनि में लिकियल आहिनि ऐं महबूब करीम मेहरबानी फरमाए करे को अहिड़ो तव्हां नुमाइंदो मोकिलियो पंहिंजो को पैगाम खणी ईंदड़ मोकिलियो उहो अची करे उन्हनि खे ॿुधाए त सभिनी खे अमन मिलियल आहे। मूंखे उमेद आहे रब जी रहमत में असांजो जेको बि कबीलो पोइते रहियो आहे उहे सभई मुहम्मद करीम जो कलमो पढ़ी करे गुलामी क़बूल करे वठंदा। हबीब फरमायो सखाना उनजो नालो हुयो पाण करीम फरमाए सखाना कंहिं ॿिए खे कोन थो मोकिलिया मां पंहिंजे घर जो ई माण्हू तोॾे थो मोकिलिया। हज़रत अली मुर्तज़ा शेर खुदा के हबीब करीम फरमायो त ए अली मुर्तज़ा तैयारी कर तू इन काफिले सां गॾिजी वञ उन्हनि खे वञी करे मुंहिंजो पैगाम ॿुधाए त तव्हां सभिनी जे मथां को बि ख़ौफ़ कोन्हे को सभु अमन में आहियो हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे जहिड़े अंदाज़ सां रहो। हज़रत अली मुर्तज़ा वियो जबल ते बीही करे अमान जो ऐलान कयई खुदा तो जाने तो पूरो इलाइक़ो गूंजी पियो। हज़रत शेर खुदा जो फरमान जिन जिन जिते ॿुधो उन्हनि सभिनी ॿाहिरि अची करे जॾहिं ॾिठो असां जूं औरतूं बि अची वयूं आहिनि असांजा बच्चा बि अची विया आहिनि वो सामान जेको लुटजी वियो हुयो उहो बि वापसि अची वियो आहे त सभई जेके बि हुया उन्हनि सभिनी उन जाइ ते पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुभान अल्लाह। पूरो कबीलो बनी तय जो सॼो मुस्लमान थी वियो। ॿुधायो त तलवार जे डप में थियो न साईं न
महबूब जे सुहिणनि अखलाकनि खे ॾिसी करे सुभान अल्लाह ही जेके चवंदा आहिनि इस्लाम तलवार जे ज़ोर ते पखड़ियो ऐं असांजा नौजवान मुस्लमान मुताले कोन कंदा ॾिसंदा कोन त इस्लाम जो मिज़ाज छा आहे जिहाद जी जेका बि ॻाल्हि आहे उन जो मतिलबु छा आहे पोइ ही सम्झनि था हिकिड़ा त थिया इस्लाम जा दुश्मन अमेरिका हुजे उहो ॻाल्हि करे त ॾुख न थिए सम्झो पिया इसराइल हुजे उहो जेकॾहिं मुस्लमाननि खे दहशतगर्द चवे त ॾुख न थिए पर हिते जा ई ज़ालिम असांजे मुल्क जा ई हुक्मरान ॾिसो कॾहिं मुस्लमाननि जे मथां ज़ुल्म कनि उन्हनि जी क़त्लो गारतगरी कनि हबीब जा आशिक़ो हिते जेकॾहिं मुस्लमान कलमे पढ़ण वारनि खे असांजे मुल्क में वेही करे दहशतगर्द सॾीनि त यादि रखजां इहा सोच तव्हांजी कोन्हे का इहो फ़िक्र तव्हांजो कोन्हे को जो मुस्लमाननि खे तव्हां दहशतगर्द चओ इहा या त अमेरिका जी छिक आहे जेका डोर छिकियल आहे ओ या त अमेरिका जो सबक़ आहे या इसराइल जा डॉलर तव्हांजे पेट में पियल आहिनि उहे था ॻाल्हाइनि मुस्लमान कॾहिं बि ज़ुल्म कोन कंदो आहे दहशतगर्द कोन थींदो आहे मुस्लमान त हमेशह सलामती ऐं अमन जो दाई सुभान अल्लाह बेशक आहे बेशक हबीब जा प्यारा उम्मती हिते असां रहूं था दुनिया थी रहे असांजे विच में असांजा हारी नारी इहे सभई गैर मुस्लिम आहिनि ॿुधायो त कॾहिं कंहिं तकलीफ़ ॾिनी आहे कंहिं चयो आहे ज़ोरीअ त कलमू पढ़ी त हारी मुंहिंजो रह न त हलियो वञ जुब कोन्हे मुस्लमान किथे आहे जेको ज़ुल्म कंदड़ हुजे दहशतगर्द इस्लाम में कोन्हे को पर ये लुटेरा गासिब जिन करें शाम ते हमला कया करें यमन ते हमला कया करें फिलिस्तीन में लखे मायरन जो हंजू खाली कयूं जुल्म कया तो जॾहिं इस्लाम दाह कंदो आहे जॾहिं मुस्लमान पंहिंजी पुकार कंदो आहे मदद जे लाइ सॾ कंदो आहे इहा बि इन्हनि खे दहशतगर्दी लॻंदी आहे यादि रखजां सहाबी भी जेके होया उन्हनि जिहाद भी जेको कयो आहे ये न त को अमन में सलामती में वेठो हुजे वनी करे उन्हनि ते हमलो कजे ये कॾहिं कोन्हे को हा मुस्लमाननि पंहिंजो दिफ़ा ज़रूर कयो आहे मके पाक मां हलिया मके पाक में महबूब करीम नबूवत जो ऐलान कयो 13 साल उते हुया काफ़िर ज़ुल्म कंदा रहिया पर कॾहिं बि सहाबन जंग कान कई मदीने तैयबा हिजरत करे आया इते बि काफ़िरन खे सुख न आयो मक्के मां अची करे मदीने वारनि ते हमला करण शुरू कयूं पोइ ॿुधाए त मुस्लमाननि खे तलवार खणण हक़ हुयो या न कोन सम्झव ॻाल्हि 13 साल मक्के पाक में हुया न मुस्लमान महबूब नबूवत जो ऐलान 40 सालन जी उम्र मुबारक में कयो 53 सालन जी उम्र मुबारक जे टाइम ते हबीब करीम हिजरत कई आहे मक्को पाक छडियो आहे मक्के जे 13 सालन में मुस्लमानन ते ज़ुल्म सींदा रहा हजरत सुमैया खे शहीद कयो वियो ॿियनि मुस्लमानन खे शहीद कयो वियो बिलाल साईं जे मथां कीअं ज़ुल्म कया विया केतिरनि सहाबन जे खे तकलीफ़ूं ॾिनियूं कॾहिं बि सहाबन उन्हनि सां जंग कान कई सब्र में ही रहा पोइ जॾहिं हिजरत करे मदीने तैयबा आया इते बि मक्के वारनि अची करे ज़ुल्म कया पोइ मुस्लमाननि खे हक़ हुयो त तलवार खणनि जिहाद कनि पोइ रब करीम जो हुकुम थियो यादि रखो इस्लाम ज़ुल्म सां कोन तलवार सां कोन पकड़ियो आहे ॾाढ सां कोन पकड़ियो आहे अॼु बि
दुनिया में भले अमेरिका हुजे बर्तानिया हुजे उते भी खुदा जो कसम को डॉक्टर को पोप को ईसाइन जो को वडो मजहबी को पादरी घर वेठे वे जने इस्लाम के पढ़े तो परखे तो तने वो पंहिंजे घर में वेही मोहम्मद करीम जी गुलामी कबूल करे तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इस्लाम सच्चाई सा पकड़ियो हबीब करीम जे सुहणन अखलाकन सा पकड़ियो मदीने वारे साईं जा गुलाम असा के उहो महबूब रब अता कयो आ जेको बिनी जहानन जो कारणिया हबीब जे सदके में ही जहान जोड़िया इन उम्मत जे मथा लाजिम आहे त इस्लाम जे सुहणायन ते अमल कन शरीयत जी इज्जत कन एहतराम कन महबूब जा उम्मती यो ऐं नमाज दी मु पहरे गाल अर्ज करे छडी हजरत रोजे घड़ी जो नस्ल जिक्र पाबंदी सा कयो इंशाअल्लाह इंशाअल्लाह समझो पिया हजरत पीर साईं छत्र धणी बादशाह जी यमन वाली समझो त रात आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह 22 नवंबर समझो पिया छत्र धणी सरदार जे खुदा तो जाने त जमायत जेका लुतड़ियल हुई अंग्रेजन जे जुल्म खां बाद में मिस्कीनी हाल हुयो जमायत जो कुछ भी अंग्रेजन हिनन वट छडियो कोन हो उन ही खां वठी उन वक्त खां वठी करे पंहिंजे दुआउन सा दावतुन सा तशरीफ आणे जमायत वट मेहरबानी करे कदम घुमाए करे जमायत जे इलाइकन में उते ही अची करे दुआऊं ॾेई करे जमायत के उहो इज्जत वारो मकाम अता कयो जो अज हजारे आलिम जमायत में मौजूद आहे सुभान अल्लाह बेशक मुजाहिद तव्हां के जमायत में नजर ईंदा पढ़ल लिखल रुगो इए न जिए बाहरी दुनिया में वेठल कुछ जेके चवन था जेके दरगाह मुबारक जे मथा हमला कन त पीराने पगारा ही कम नथा कन ही कम नथा कन याद रखजो हबीब जा आशिको अल्हम्दुलिल्लाह जेको पीराने पागारा जो कम आहे हजरत छत्र धणी सरदार फरमाइंदा होया असा जो कम आहे तव्हां जी दीनी रहनुमाई करन छा करन दीनी रहनुमाई करन मुर्शिद जो मुरीद में बियो कहिड़ो मकसद हूंदो आहे भला मुरीद जेकॾहिं को बि मुर्शिद वठंदो आहे ॿुधायो त उहो का दुनियावी लालच रखी करे कंदो आहे न उन जो मक़सद आहे दीनदारी ताईं हासिल करण मुर्शिद वटां दीनदारी हासिल करण पर इन जे बावजूद बि पाण फरमायो असांजो कम आहे तव्हां जी दीनी रहनुमाई करण पर इन जे बावजूद बि असां तव्हां के दुनिया जी रहनुमाई जो भी दस दींदा रहदा आहियूं त जीअं तव्हां जी दुनिया बि इज्जत वारी गुज़रे अल्हम्दुलिल्लाह जेके न ताना हणन था जमायत ते खुदा जो कसम आहे त हीअ जमायत घणन खां ख़ुश आहे सुभान अल्लाह बेशक बेशक आहे त नारो हणी ॿुधाए अल्हम्दुलिल्लाह खुदा कंदो त हुर तोखे कॾहिं किथे पिनंदो नज़र कोन आहे ये प्रोग्राम सजाए मिलाद शरीफ जो महीनो गुजरियो याही वारो महीनो गुजरियो हर घर में गोठन में लखें रुपया खर्च करे मोहम्मद करीम जा मिलाद सजाए ये वद में वद तव्हां के हुरन में ही नजर ईंदा सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाह करीम जे फज़ल ऐं करम सां हुर दुनिया में भी इज्जत वारे मकाम ते पहुतल आहिनि ऐं दीन में भी ज़िक्र फिक्र वारे तरीके सोने ते अल्हम्दुलिल्लाह समय हजारे आलिम हाफिज कारी
घर घर शहर शहर बाहर बस्ती में यो मुस्तफा करीम जो दीन पढ़ाए रहा है ॿुधाए रहा है खुदा कंदो त इन्ही तरक़ीअ सां इल्मी ऐं दीनी तरक़ीअ सां खुदा कंदो त ही जमायत दीन ऐं दुनिया में ॿिन्ही तरह सां सुरखरू रहंदी। सुभान अल्लाह। अल्लाह करीम सभिनी खे खैर ऐं सलामतीअ सां बरकतुनि सां मोहब्बतुनि सां हमेशह आबाद रखे। सुभान अल्लाह। जुड़ी मुर्शिद जी दरगाह है जुड़ी मुर्शिद जी दरगाह दी है क़यामत ताईं भेज पगारा बादशाह है भेज पगारा बादशाह दी है क़यामत ताईं पूरी थी गोई सारी अब्दुर्रहीम गिरोड़ी वारी अलम खड़ी दो नारो हणी दो ताज घड़ी दो कढ़ंदो लुचन जाला है अल्लाह कढ़ंदो लुचन जाला है क़यामत ताईं जुड़ी मुर्शिद जी दरगाह दी है क़यामत ताईं भेज पगारा बादशाह दी है क़यामत ताईं पीर लखे पर ही का हस्ती रहबर राज अलस्ती नए से जिनौरक दुनिया में आदब नगियत आनक हथ से नवाजो अल्लाह है अल्लाह हथ से नवाजो अल्लाह दी है क़यामत ताईं जुड़ी मुर्शिद जी दरगाह दी है क़यामत ताईं भेज पगारा बादशाह दी है क़यामत ताईं। अल्लाह करीम कंदो इहा दरगाह बि क़यामत ताईं आबाद रहंदी ऐं हीअ जमायत बि हमेशह अल्लाह जे ज़िक्र सां इबादत सां ऐं मुस्तफ़ा ते दुरूद सां हमेशह आबाद रहंदी। आमीन बिजाहिल नबील अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व आखिर दावाया अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।